सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजाई। बन बाग उपवन वाटिका सरकूप बापी सोहही, नर नाग सुर गंधर्व कन्या रूप मुनि मन मोहही। कहु माल देह विशाल शैल समान अति बल गरजही, नाना अखारे न मिरही बहुविधि एक एकन तरजही। चवनताय ने जो मतलब तुलसीदास बाबा जी, भावार्थ चवनता तुलसीदास बाबा जी कि वन भी आहे, बाग भी आहे, उपवन बगीचा फुलवाड़ी तालाब कुआं बावलियां एतरा तरीके तरीके जा पुष्प सुंदर सुंदर नगरी में सुशोभित अहन होते। मनुष्य भी अहन, नाग भी आहे, देवताओं भी अहन होते, गंधर्वन जी कन्याओं भी अहन, जेके पंहिंजे सौंदर्य सां, पंहिंजे रूप सां, पंहिंजी सुंदरता सां वॾे 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 खां बि वॾे मुनियुनि खे मन खे मोहे थी सघनि। किथे त पर्वत सुंदर सुंदर आहे, किथे त पर्वत जे समान विशाल शरीर वारा वॾा ई बलवान मल्ल पहलवान गरजन पिया। हू अनेको अनेक अखाड़न में घणनि ई प्रकार सां पाण में लड़न पिया, हिक ॿिए खे ललकारन पिया, यानी कि हिक ॿिए खे चुनौती पिया ॾियनि। लड़ाई जी ॾाढी सुंदर नगरी आहे, जीअं कि स्वर्ग उते सजो अची करे बीठो आहे। पर अॻियां चवनि था तुलसीदास बाबा कि प्रभु श्री राम के नंढी खां बि नंढी सूचना ॾियण जे इरादे सां हनुमान जी जेका लंका नगरी जे बॉर्डर ते जेको पर्वत आहे उते वेठा आहिनि ऐं उते पर्वत शिखर सां हनुमान जी ॾिसनि पिया कि पंहिंजो उन्हनि जो नज़रियो अहिड़ो आहे कि बारीक सां बारीक जेका सूचनाएं इकट्ठी पिया कनि ऐं ॾिसनि पिया कि अद्भुत व्यवस्था आहे अंदर जी। रावण जे राज जी, रावण जा राज में बाग भी आहे त तालाब भी आहे, कुआं भी आहिनि त पोइ समुंड भी आहे। हिक का हिक सौंदर्यवान सुंदर सुंदर महिलाऊं स्त्रियूं नारियूं उते आहिनि। उन सां गॾु महाबली राक्षस भी उते आहिनि, जेके पंहिंजे तन खे ईअं फैलाए करे हिक ॿिए खे ललकारनि पिया, चुनौती पिया ॾियनि कि अच लड़ मूंखां। युद्ध अभ्यास थी रहियो आहे, अखाड़ा लगा पिया आहिनि, स्वर्ग आहे, सभु कुछ आहे, पर ना आहे त बस प्रभु श्री राम जी जो नालो ना आहे त हरि नाम संकीर्तन, प्रभु श्री राम जो सत्संग ना आयो ते बाकी सब कुछ आहे। चओ श्री राम, जपो हनुमान, चओ